मोरो सिंध का खबर शामिल कर जेती सिंधी अल्ताफ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक मोरो बरसांगोड़ हाजी दीन मोहम्मद सेठार से रहवासी गुलाम रसूल सेठार पंहिंजे घरवारी ऐं नियाणीअ सां गॾिजी एहतजाज कंदे चयो आहे त मुंहिंजी घरवारी शादी बाद मुंहिंजे वालिद खां 15 पैसा ज़रिए ज़मीन ख़रीद कई हुई जेका हिन वक़्तु असां वटि मौजूदु आहे। मुंहिंजो वालिद भावल सेठार इलाके जे कुछ माण्हुनि जे चवण ते मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो, जंहिं लाइ हिन 2 ॾींहं पहिरियां मूंखां लातालकी कंदे मूंखे पंहिंजे घर मां कढी छॾियो आहे, जॾहिं त मुंहिंजी जॻह पिणु ॻोठ में मौजूदु आहे जंहिं मां मूंखे बेदख़ल कयो वियो आहे ऐं हाणे हू ॾुआरी माण्हुनि जी मदद सां मुंहिंजी ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई पई वञे, जॾहिं त उन मामले जो फ़ैसिलो केतिरनि ई मोज़िज़िन वटि थी चुको आहे। कुझु ॾींहं अवल सोलंगी बिरादरीअ जे मोज़िज़ मौलवी पीर बख़्श सोलंगी वटि रखायो वियो हो, जंहिं में पिणु हू ॾोही करार ॾिना विया आहिनि, पर उन फ़ैसिले ते पिणु अमल नथो कयो वञे ऐं मूंखे पुलिस हथियार बार गिरफ़्तार कराइण ऐं कूड़नि केसनि में फसाइण जूं धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। अगरि मूंखे या मुंहिंजे घर जे कंहिं भाती खे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार मुंहिंजा भाइर ज़ुल्फ़कार सिकंदर अली, मोहम्मद अली, नदीम अली सेठार ऐं उन्हनि सां गॾु ॿिया हूंदा। असां IG सिंध पुलिस DIG शहीद बनज़ीराबाद SSP नौशरो फ़िरोज़ ऐं SA शो मोरो खे अपील था करियो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे ऐं खूनारेज़ी खां बचायो वञे। माना सहुरे खां पंहिंजी ॿनी ख़रीद कई हुई, उन खां पोइ हू असांखे घुरूं था हक़ त असांखे ॾियण लाइ राज़ी कोन्हे को ऐं मुंहिंजे मुड़ुस खे बेदख़ल करे थो, उहो उनखे भली वञी करे उनजो मसइलो आहे, पर मूंखे त पंहिंजो हक़ ॾिए न। हा त असां हुनजो फ़ैसिलो बि करायो आहे, हुननि पाण बि फ़ैसिलो रखियो आहे, फ़ैसिले खां पोइ इनकारी आहिनि, फ़ैसिले ते बि हू नथा बीहनि, उन खां पोइ बि असां चङनि भलनि खे दाहूं ॾिनियूं आहिनि, उन ते बि हू अमल दख़ल नथा ॾियनि ऐं सेठार बिरादरी असां जेके बि आहिनि असांजा चङा मुड़ुस असां उन्हनि खे दाहूं ॾिनियूं आहिनि, सभिनी खे चयो आहे, पर असांजी माना किथां बि अदालत का बि कोन थी थिए। पोइ असांखे इहो ई चवनि था त तव्हांजो को हक़ ई कोन्हे, पर असांजो ज़ाहिरी हक़ आहे, असां पंहिंजा ज़ाहिरी पैसा भरिया आहिनि, सो बि मूं पाण भरिया आहिनि, मुंहिंजे मुड़ुस जो उते कोई सोपती कोन्हे को, उनखे भली बेदख़ल कनि, उहो हुननि जो पुटु आहे, उहो हुननि जो मसइलो आहे, पर मूंखे त पंहिंजो हक़ ॾिनो वञे न। त मूं ॿनी पंहिंजे 15 पैसा ख़रीद कई आहे, तंहिंखां पोइ असांखे बेदख़ल कयो आहे, उते मुंहिंजी जॻह आहे उहा बि मूंखे नथा ॾियनि, रहण लाइ बि मूंखे मतिलबु वचन नथा ॾियनि, न को वेहण लाइ कुझु मूंखे वक़्तु ॾियनि था, उते कुझु बि न। पंहिंजो इहो मुताबिलो आहे त असांखे पंहिंजो जेको हक़ आहे सो असांखे ॾिनो वञे ऐं मुंहिंजा नंढा बच्चा